बे अग में थो वञा पर थो वञा केॾां मां हीअ मूं न जातो अञा दूर जा सांझी सदे उन में समाया अलविदा तो मोकलाया अलविदा तो मोकलाया अलविदा। बाखोड़े जे नसीबन खां रुसी वियल बहारनि वरी कॾहिं बि मोट न खाधी। नवरीअ सोगवार सांझनि जी किथे का पुॼाणी थी। बान जो कप अॼु बि उते ई मौजूदु आहे, पर न दुकान रहिया न वरी स्टाफ बाक़ी बचियो। हिकु हिकु थी वठिजी वियल वणनि वांगुरु बाखोड़े जा मोर माण्हू बि हिकु हिकु थी हयाती जी हंज मां छणंदा वञनि। हर गुज़रंदड़ ॾींहुं सोगवारनि जा सिज आणे थो। काल जॾहिं सागड़ जी सरज़मीन मथे सियारे जी सुबुह खे सिज ॿिनि पहरनि ॾे वठी पए वियो, तॾहिं कामरेड केहर ख़ान बुर्दी जे विछोड़े वारी ख़बर इलाइक़े जे माण्हुनि खे उदास करे छॾियो। हूअ जेको सुजाॻी जो सफ़ीर हुजण नाते दिलि जो अमीर हो, उन सां जिगर दोखो करे वियो। 9 जनवरी 1957 ते ॻोठ गुलज़ार बुर्दी में जनम वठंदड़ उस्ताद केहर जी सुञाणप जा केतिरा ई हवाला हुआ। हूअ सिंध लाइ जाखोड़ींदड़ क़ौमी कारकुन बि हो त वरी ख़ूबसूरत शाइर बि हो। आसिम बलोच जे नाले सां हुन शाइरी बि कई हुई। दुखी मुंहिंजी दिलड़ी फिराकन फटिया, दवादारूं तहले न मरहम पटिया जहिड़ियूं सिटूं तख़लीक़ कंदड़ केहर बुर्दी 1975 धारे प्राइमरी उस्ताद बणियो त हुन केतिरनि ई शागिर्दनि खे इल्म खां रोशनास करायो। हूअ जिते उस्ताद तनज़ीमनि में सरगर्म रहियो, उते हूअ क़ौमपरस्त सियासत सां पिणु सलाह ॾिल रहियो। शाइरी में संदसि उस्ताद त मखदूम तालिबुल मौला हुयो, पर हुन इल्म उरूज़ जी सिख्या नाम्यारे शाइर आजिज़ हुजण खां बि वरिती हुई। उस्ताद केहर जी न्याज़ मंदी साईं जीम सैद सां बि रही त अब्दुल वाहिद आरिसर खां वेंदे सागर हनीफ़ ताईं हूअ केतिरनि ई क़ौमपरस्त अॻवाननि ऐं लेखकनि सां दोस्ती में बि रहियो। उस्ताद केहर जो विछोड़ो जिते संदसि घर भातियुनि खे सोगवार करे वियो आहे, उते संदसि चाहींदड़ ऐं दोस्त बि सोगवार आहिनि। उस्ताद केहर ख़ान जे हवाले सां ॻाल्हाइण ईअं आहे त ॼण त तव्हां पंहिंजे कंहिं ज़ाती तौरु हिकिड़े घर जे भाती जे विछड़ी वञण ते ॻाल्हाइण आहे। माण्हू पंहिंजे पाण खे साहेड़े ऐं पोइ का यादगिरी जेको आहे सो साम्हूं आणे सघे थो। उस्ताद केहर ख़ान असांजे सम्झो त ॻोठ जो पंहिंजे असांजे घर जो भाती हो ऐं पंहिंजे इलाइक़े जो हिकिड़ो सुञाण उस्ताद। उन दौर में अहिड़ा उस्ताद जिन जी ज़रूरत हुई, मूंखे यादि आहे हिन इलाइक़े में साईं केहर ख़ान असांजे ॻोठ में जॾहिं उस्ताद थिया, असां 3वीं क्लास हुन वटि पढ़ंदा हुआसीं। त उहे माण्हू आहे जिन उन टाइम ते माना हिकिड़ो सिंधी ॿोली जी ख़िदमत इन सेंस में कई त माण्हुनि खे न सिर्फ़ु सिंधी पढ़ाई सुठे नमूने सां, पर वोटर लिस्ट जेके वोटर लिस्टूं हिकिड़ियूं छपजंदियूं उर्दू में, उनजे लाइ तहरीक जेका हली हुई पेटियल जे तरफ़ां ही माण्हू घर घर वेंदा, ॻोठ ॻोठ वेंदा हुआ त जेको आहे सो पंहिंजा तव्हां जेके आहिनि वोटर लिस्टूं सिंधी में लिखायो ऐं पंहिंजी ॿोली जेका आहे तव्हांजी ॿोली जे खाने में उहा बि सिंधी लिखायो। तव्हांखे ख़बर आहे असांजो तर हिन में जेको आहे सो मादरी ॿोली ॻाल्हाइण जेको आहे सिंधी त माना घटि आहिनि हिते। जेको आहे सवाइ असांजे ॻोठ बाक़ी आहे बरोच आहिनि, बलोचकी ॻाल्हाईंदा आहिनि, लगारी सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि। उस्ताद केहर ख़ान वारा उन टाइम ते वेंदा, माण्हुनि वटि चवंदा बाबा असां भले पंहिंजे घरनि में कहिड़ी ॿोली ॻाल्हायूं था, पर हींअर जेको आहे सो क़ौम जो मसइलो आहे, क़ौमी सुञाणप जो मामिलो आहे, त तव्हां पंहिंजे ॿोली खे जेको आहे सो जे खाने में सिंधी लिखायो। पेटे लफ़्ज़ जा जेके आहिनि से इजलास ईंदा असांजे स्कूल में। असां नंढे हूंदे खां वठी हिकिड़ी तनज़ीमी सिख्या जीअं थींदी आहे, उहा माना हिननि माण्हुनि खां सिखीसीं त तनज़ीमूं कीअं हलंदियूं आहिनि। उस्ताद केहर ख़ान माना सॼे हिन तरह में हिकिड़ो सूफ़ी मिज़ाज जो माण्हू सॾियो वेंदो, हिनखे सूफ़ी सॾींदा हुआ। खोड़ यादगिरियूं आहिनि। माना मूंखे आऊं त हुनखे पंहिंजे वॾे भाउ जी हैसियत सां जेको आहे सो सारियां थो
छो त हू जेको आहे सो मुंहिंजे वॾड़नि सां गॾु रहियो, मुंहिंजे ॾाॾा साईं सां गॾु रहियो, मुंहिंजे बाबा साईं सां गॾु रहियो। बाबा हुनजो उस्तादु हुयो ऐं उस्तादु केर ख़ान वरी जेको आहे सो मुंहिंजो उस्तादु रहियो। त ईअं जेको आहे असांजी हिकिड़ी वॾड़नि जूं निस्बतूं आहिनि जेके तमामु घणी जेको आहे दिलि जी गहराइनि सां असां हुनजी इज़त कयूं था ऐं हुनखे जेको आहे सो ईअं ई सारींदा रहंदासीं। हिकिड़े सुञाण माण्हू जो विछोड़ो आहे ऐं उनखे यादि करणु जेको आहे सो हिकिड़ो असीं माना ईअं सम्झूं था ॼण असां ते फ़र्ज़ु आहे। असांजो मोहतरम उस्ताद केहर बुर्दी साहब जिन हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि, जंहिंमें असां दोस्तनि खे तमामु ॾाढो घाव पहुतो आहे। मूंखे साईं जूं कुझु सिटरूं बि यादि अचनि थियूं ऐं साईं जिन हिकु मोज़ज़ शख़्सियत हुई। साईं जिन जो मिलणु उथणु वेहणु हर नंढे वॾे सां हिकु जहिड़ो हुयो। सामी हुयो, साईं फ़क़ीर हुयो त साईं जी जेका मंज़िल हुई, साईं जे कंहिं टाइम में मुंहिंजी मुलाक़ात हुई, साईं जिन मूंखे चयो त साईं असीं मखदूम मोहम्मद तालिबुल मौला मोहम्मद ज़मान जा तालिब आहियूं। उन्हनि असांखे मंज़िल ॾिनी। साईं जिन जी मूंखे शाइरी थोरी यादि अचे थी त राति कारी राह बारी आहुज़ारी वई वधी, आओ आरी इंतज़ारी बेक़रारी वई वधी। साईं जिन ॿियो कलाम लिखियो हो त जले जिंद सारा संद बिरह बंद सुकाया, लाड़ा लक झोला झक संदई सिक सहाया। मुढ़ी मत नाहे रत वयो सत सुंधन मां, छॾे घर ॻोल्हियां बर परे पर पंधन मां। दौलत धन विझां बन छुटा मन पंधन मां, वधिया फट नथिया घट सीने सट सवाया। जले जिंद सारा संद बिरह बंद सुकाया, लाड़ा लक झोला झक संदई सिक सहाया। सार लह साहड़ सिगो साजुर सवेरो सीर में, वर वरायो वेस लाए वाग वागुन वीर में। सार लह साहड़ सिगो साजुर सवेरो सीर में, कान कहरी कुन करे कड़ कड़ पिया कड़काट कन। छोलियूं छूहों करे छम छम पयूं छुछकाट कन। दर्द मंद दाहन बधी अज धूम दिले दिलगीर में, सार लह साहड़ सिगो साजुर सवेरो सीर में। ओचती अड़ियस अची अणझल इन्हीं जा आर में, तेज तर तूफान तड़पाए तिखा तिख तार में। मन मदद मंगी रखी का आस तो महमीर में, सार लह साहड़ सिगो साजुर सवेरो सीर में। ओचते आसिम अज़ल जे हाण आया सी अरे, वर वराकुन में ॾिसी वाहुर वसीलो मन वरे। तक तकावत तोड़ थींदे अॼु ॾिठुम तकदीर में, सार लह साहड़ सिगो साजुर सवेरो सीर में। वर वरायो वेसलाए वाग वाग। केर ख़ान बुर्दी हिकिड़ो तमामु बाकिरदार माण्हू, इल्म जे हवाले सां, अदब जे हवाले सां, सियासत जे हवाले सां। असां त हुन सां गॾु सियासत में बि रहियासीं, कॉम्पर सियासत में तमामु वेझो रहियासीं। ऐं असांजो हिकिड़ो ज़बरदस्त साईं जीम्स जो वॾो कारकुन हो ऐं हुन सां मोहबत कंदड़ो, अब्दुल वाहिद आरी सर सां मोहबत कंदड़ो। जंहिं जॻह ते बीठा आहियूं उन जॻह ते अब्दुल वाहिद आरी सर साईं ग़ुलाम शाह ऐं असांजी सॼी संगत जेका हुई जेसिन महाज़ जी संगत, जंहिंमें असां कुझु वक़्तु गॾु कमु कयो। केर बुर्दी उनजो सर्कल अॻवान हो ऐं सन में साईं जीम सां जेकी मुलाक़ातूं थियूं उन में बि केर ख़ान असां सां गॾु हो। ऐं सुञा थो सिंध जी जेका बि कॉम्पर सियासत आहे, जी सिंध तहरीक जी जेका सियासत आहे, जीअं सिंध वतन जी जेका सियासत आहे, उन में केहर बुर्दी जो हिकिड़ो फ़ाल किरदारु हो। ऐं जॾहिं मूंखे यादि आहे हिकु दफ़ो असांखे हुकुम मिलियो पार्टी जो त तव्हां पंहिंजा जेको हिकु ॾींहं जो पोरियो उहो पार्टी अकाउंट में जमा करायो, पर उहो पोरियो करे पोइ असां गॾिजी वियासीं टिनि मिठा खान में। अॻिते साईं शाह साहबनि जी बनी हुई, उस्ताद केहर ऐं साईं कामरेड सोडो वसाण ऐं ॿिया जेके असांजा दोस्त हुआ 15 खां 20 माण्हू। असां 4 एकड़ कणिक बि वढे उहो हिकु ॾींहं जो पोरियो गॾु करे असां पार्टी में जमा करायो। उस्ताद केहर उन वक़्तु बि माना इहे सभु असांजा अच्छा कपिड़ा पातल हुआ। असां ॾाढा जेको सो पढ़ियल लिखियल माण्हू, पर असां कणिक लुणण खे ऐब न सम्झो ऐं असां कणिक बि लुणी। उस्ताद केहर असां सां गॾु हो। मतिलबु थियो हिकु अहिड़ो किरदारु हो जंहिंजा केतिरा ई पासा आहिनि। मुंहिंजो अंदरि त भरियो पियो आहे। मूं सांगड़ जी हिन तारीख़ लिखी आहे त उस्ताद केहर बुर्दी जे हवाले सां उहो इंटरव्यू बि कयो ऐं उन इंटरव्यू में मूंखे काफ़ी सारियूं ॻाल्हि ॿुधायूं। ऐं सियासत सां गॾो गॾु इल्मु अदब जे हवाले सां शाइर बि हो, शाइरी बि मुंहिंजी मौजूदु आहे।
ऐं उहो वॾो ख़ज़ानो आहे। ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं जीअं ॿिया दोस्त चवनि था तुंहिंजे अंदर में हुयूं, शायदि उहे न थी सघे। बहरहाल उहो हिकु कामयाबु उस्ताद बि हो, कामयाबु सियासतदान बि हो, ऐं कामयाबु हिकिड़ो वालदेन बि हो, फादर बि हो, जंहिंजो औलाद काफ़ी पढ़ी लिखी ऐं पंहिंजो उहिदनि ते पहुतो आहे। ऐं सिंध जे हिकिड़े पसमांदा इलाइक़े में हिन खिपुरो मोरीअ जे हिकिड़ी झूपड़ी मां उन शख़्सियत जेका सिंध में जेका सियासी इल्मी अदबी पखेड़ कई ऐं जेका हुन जेका कमु कयो, ऐं सम्झा थो हिकिड़ो क़ाबिल ज़िक्र ऐं क़ाबिल मिसाल आहे। इलाही माण्हू हूंदा आहिनि जेके उहे सिर्फ़ु फ़र्द न हूंदा आहिनि, उहे शख़्सियत ख़ाली उहे न हूंदा आहिनि, हिकिड़ो इदारो हूंदा आहिनि। केर बुर्दीब असांजो हिकिड़ो अहिड़ो दोस्त हुयो जेको हू हिकिड़ो लेखक बि हो, हिकिड़ो शाइर बि हो, पर वॾी ॻाल्हि आहे त हू धरती जो हिकिड़ो पुटु हुयो न। इलाही हुन वसी तालकात हुआ, वसी दस्तरखान जो मालिक हुयो। मूं हुनखे इलाही दफ़ा चयो त तूं पंहिंजूं यादगिरियूं लिखी वठ। इलाही ख़ज़ानो हुयो हुन वटि, सांगड़ में इलाही ॻाल्हियुनि जो हू अखियुनि ॾिठो गवाह हुयो, बल्कि उन्हनि में इलाही में शामिलु हुयो। त जेकॾहिं हू पंहिंजूं यादगिरियूं लिखिया त सांगड़ जी तारीख़ जो पूरो हिकिड़ो चैप्टर हो। जीअं साईं जेम सैद खां वठी मखदूम तालुब मौला साहिब खां वठी पोइ उन खां पोइ जेका बि नौजवान क़याद बशीर ख़ान कुरैशी खां जाम माण्हुनि सां उन सफ़ा वेझो वास्तो वारी सर साहिब खां वठी या ॿिया जेको अदबी लॾो हुयो, उन जी टही जो आहे उन खां पोइ जो थोरो नंढो, त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो हिकिड़ो अखियूं ॾिठो गवाह हुयो। त उन हवाले सां जेकॾहिं कुझु लिखे हा, रिकॉर्ड थी वञे त वरी हिकिड़ी तारीख़ हो। असांजी जॾहिं ज़रूरत पवंदी हुई कंहिं शइ जी त असां खांसि गाइडलाइन वठंदासीं या का यादगिरी हूंदी त पुछंदासीं। बहरहाल वॾो अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो एॾो मुतहरिक किरदारु जेको हुयो उहो अची वियो। तव्हांजी महिरबानी।